بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. هي فضائل الأعمال जेको असांजो दर्स थींदो आहे सुबुह सां नसीहतूं हुननि जेके असांखे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त हिन अमल ते हलो, हिन ते कयो। इहो 28 हिसो आहे फज़ाइल अल-अमाल। हिय फ़ज़लु ज़िक्रिल्लाहि तआला, अल्लाह जे ज़िक्र जो फज़ीलत केॾी आहे। त अल्लाह ताला क़ुरान में जिथे किथे इन जी फज़ीलत करे थो, असीं मुख़्तसर करे ॿुधायूं था। त अल्लाह ताला हिकिड़ी सूरत अल-अहज़ाब में 35 आयत चए थो, इन्नल मुस्लिमीन वल मुस्लिमात वल मुमिनीन वल मुमिनात वल क़ानितीन वल क़ानित। आख़िर में इन आयत में चए थो वज़्ज़ाकिरीन अल्लाह कसीरन वज़्ज़ाकिरात अअद्दल्लाहु लहुम मग़फ़िरतन व अजरन अज़ीमा। चए थो अल्लाह ताला इन्हनि जे आख़िरी आयत में चए थो त जेके अल्लाह खे घणो यादि कंदा ऐं अल्लाह जो ज़िक्र तमामु घणो कंदा त उन्हनि जे लाइ मग़फ़िरत फ़रमाई अथसि आख़िरत में ऐं अजर अज़ीम। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो त कलिमतान ख़फ़ीफ़तान अलल लिसान थक़ीलतान फ़िल मीज़ान हबीबतान इलर रहमान सुब्हानल्लाह बिहम्दिही सुब्हानल्लाहिल अज़ीम। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो ॿ लफ़्ज़ सवला आहिनि ज़बान ते, हलकड़ा आहिनि ज़बान ते, ॻरा आहिनि मीज़ान में तोराई में। हबीबतान इलर रहमान, अल्लाह खे ॾाढा प्यारा आहिनि। सुब्हानल्लाह बिहम्दिही सुब्हानल्लाहिल अज़ीम। इहे मुत्तफ़क़ सहीह बुख़ारी मुस्लिम में हदीस आहे। त इहे ॿ लफ़्ज़ बि असांखे नबी करीम सेखारियो आहे त इहे ॾिसो ज़िक्र जो फज़ीलत केॾी आहे ऐं सवलो आहे, इंसान करे सघे थो। ॿी हदीस में चए थो क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अला अक़ूलु सुब्हानल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर। चए थो इहे लफ़्ज़ जे मां चार चवां, अल्लाहु अकबर अहब्बु इलैया मिम्मा तलअत अलैहि शम्स, ही सॼी दुनिया खां वधीक मूंखे प्यारा आहिनि। इहे सही मुस्लिम जी रिवायत आहे। पर ॿी हदीस में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो मन क़ाल ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु मुल्कु लहुल हम्दु वहुव अला कुल्लि शैइन क़दीर। इहे दुआऊं नंढड़ियूं जेके असांखे नबी करीम सेखारे थो। चए थो इहा जे ॾींहं में इहा दुआ जेके आहे ला इलाहा इल्लल्लाह 100 दफ़ा जे इंसान पढ़ंदो ॾींहं में त अल्लाह ताला उनखे छा सवाबु ॾींदो, ॾिसो न ॿुधो। चए थो अदलु अशर रिक़ाब, जेके 10 तूं बाना ख़रीद करी बाज़ार मां, हींअर बाना त कोन्हनि, अॻे हूंदा हुआ, त 10 बाना ख़रीद करे ऐं उन्हनि खे तूं आज़ादु करे। अदलु रिक़ाब कुतिबत लहू 100 हसना, ऐं 100 तोखे दर्जा भलायूं लिखबियूं। वो मुहियत अनहु 100 सय्या, ऐं 100 गुनाह तुंहिंजा माफ़ थींदा। वो कानत लहू हिर्ज़ मिन शैतान यौमहु ज़ालिका हत्ता युमसी। ऐं इहो जे दुआ इहा पढ़ी 100 दफ़ा त सॼे ॾींहं में शैतान तुंहिंजे वेझे न अची सघंदो। इहा सही बुख़ारी मुस्लिम हदीस आहे। ऐं हदीसूं अञा ॿियूं बि आहिनि घणियूं आहिनि, पर असीं मुख़्तसर करे ॿुधायूं थो। ॿी हदीस में नबी करीम चए थो अहब्बुल कलाम इलल्लाह, प्यारे में प्यारा लफ़्ज़ अल्लाह ॾे 4 लफ़्ज़ आहिनि। कहिड़ा आहिनि? सुब्हानल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर। इहे जेके आहिनि नबी करीम चए थो ला यदुर्रुक बिअय्यिहिन्न बदात। इहे लफ़्ज़ जेके अॻिते पोइते बि खणी तूं करे सघीं त उहो का ॻाल्हि कान्हे। रवाहु मुस्लिम, इहो मुस्लिम जी रिवायत आहे। ॾिसो फज़ीलत केॾी ज़िक्र जी आहे, असांखे नबी करीम सेखारे थो। वरी ॿी हदीस में नबी करीम फरमाए थो अत्तहूर शत्रुल ईमान, जेके पाकाई आहे इंसान जी पाकाई आहे ईमान जो हिसो आहे। वल्हम्दुलिल्लाह तमलउल मीज़ान, अल्हम्दुलिल्लाह चवंदे त तोराई तुंहिंजी भरिजी वेंदी। व सुब्हानल्लाह वल्हम्दुलिल्लाह तमलआन औ तमलअ मा बैन अस्समावाति वल अर्द। व सुब्हानल्लाह वल्हम्दुलिल्लाह तमलआन, चए थो इहे 2 लफ़्ज़ जेके आहिनि आसमान ऐं ज़मीन खे भरे छॾींदा। इहा रिवायत मुस्लिम में आहे। ॾिसो केॾो अज़ीम सवाबु असांखे हबीब सेखारे थो। सवलो इंसान असां केॾो इन खां पोइ अञा बि असीं छा कहिड़ो असां बहानो कयूं। ॿी हदीस में चए थो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो मा अमल इब्न आदम अमलन अंजा लहू मिन अज़ाबिल्लाह मिन ज़िक्रिल्लाह। नबी करीम सल्लल्लाहु फरमाए थो जेके तव्हां दोज़ख खां बाहि खां बचणु चाहियो था त उहो ज़िक्र अल्लाह जो, उन खां अमल वधीक ॿियो भलो कोन्हे। अल्लाह जो ज़िक्र त सदाईं कयो। इख़राज तबरानी बिसनदिन हसन। इहे ज़िक्र चए थो त अल्लाह जे ज़िक्र खां सवाइ इंसान खे दोज़ख खे बचाइण खां कुझु कोन्हे। ऐं इहो असांजो शेख बिन बाज़ इन ते दर्स कयो सॼे इन हदीस ते। ॿियो हदीस आहे त चए थो क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथलु लज़ी यज़कुरु रब्बह वल्लज़ी ला यज़कुरु रब्बह। मिसाल थो ॾिए असांजो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेको इंसान अल्लाह खे यादि थो करे ऐं जेको इंसान यादि कोन थो करे। मथलुल हय्यि वल मय्यित, इहो इंसान जेको यादि करे थो ऐं जेको अल्लाह खे यादि कोन थो करे, जीअं इंसान मुअल्ल ऐं हिकिड़ो जेरो। हीअ रिवायत सही बुख़ारी में आहे। त इंसान जेको अल्लाह खे यादि थो करे उहो ज़िंदा आहे, जेको यादि कोन थो करे उहो हिकिड़ो मुर्दो आहे, हिकिड़ो मय्यत आहे। त इहो ॾिसणो केॾो असांखे नबी करीम सेखारे थो त अल्लाह जो ज़िक्र कयो। ॿी हदीस में आहे जेकी तिर्मिज़ी आहे, तिर्मिज़ी जी हदीस आहे।
सही आहे। चए थो क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अफ़्ज़लु ज़िक्रि ला इलाहा इल्लल्लाह, बहितर में बहितर ज़िक्र अल्लाह जो ला इलाहा इल्लल्लाह। इहा ॾिसो न त इहो केॾो असांखे सोलो लफ़्ज़ सेखारे थो ऐं अज़कार सेखारे थो। असांजो हबीब हिकिड़ो सहाबी आयो, पोढ़ो बुज़ुर्ग हो, उन नबी करीम ॾे आयो, चईं या रसूल अल्लाह इन शराइअ अल इस्लाम क़द कसरत अलैया, अल्लाह जी दीन मूंखे तमामु वॾो थो लॻे, ॾुखियो थो लॻे। इस्लाम मूंखे हलाल हराम जिहाद मूंखे ॾाढो ॾुखियो थो लॻे, मूंखे सवली शइ ॿुधायो या रसूल अल्लाह। इन शराइअ इस्लाम क़द कसरत अलैया फ़अख़बिरनी बिशैइन अतशब्बतु बिही, मूंखे सवली शइ ॿुधायो त मां उनखे क़ाबू कयां। फ़क़ाल रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला यज़ालु लिसानक रत्बन मिन ज़िक्रिल्लाह, ये तिर्मिज़ी जी हदीस आहे, सहाहुल अलबानी चई त तुंहिंजी ज़ुबान सदाईं इहा सुके ई न अलाह जे ज़िक्र खां। त ॾिसो न केॾी सवली शइ हुनखे ॿुधाए छॾी। हाणे ज़िक्र कहिड़ो बि वेही कर तूं त अतशब्बत बि यानी उनखे क़ाबू कर, उनखे क़ाबू कर त उहो ॿियूं घणियूं शयूं न करे सघंदे, तूं रोज़ा न रखे सघंदे, जिहाद ते न वञी सघंदे, भला ज़िक्र त करे सघंदे। असांजो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो, ॿी हदीस में चए थो अयअजज़ु अहदुकुम अन यक्सब कुल्ल यौम अल्फ हसना, चए थो तव्हांखे इहो ॾुखियो लॻंदो त हर रोज़ 1000 भलाई कमाए अचे। त हिकु पुछियो या रसूल अल्लाह कीअं इहो 1000 कमाए अचे, 1000 भलायूं कीअं कमाए अचे। युसब्बिहुल्लाह मिअत तस्बीह, सुब्हानल्लाह 100 दफ़ा पढ़े, फयुक्तब लहू अल्फ हसना वयुहत्तु अन्हु अल्फ ख़तिया, जे सुब्हानल्लाह 1000 दफ़ा 100 दफ़ा जे पढ़ंदे त 1000 तोखे भलाई मिलंदी ऐं 1000 तुंहिंजो गुनाह माफ़ थींदो। इहा रिवायत सही मुस्लिम में आहे। त ॾिसो न केॾा अस्कार में असांखे फ़ाइदो थो थिए इन्हनि शयुनि में, ऐं केॾो असांखे सवला सवला कम असांजा हबीब असांखे सेखारे थो छॾे। फ़ज़ाइल अल अमल असांजो बरनामो इहो आहे त इन जे करे त असांखे शयूं नबी करीम जेको चयो आहे त हिन ते अमल कयो त असीं उन ते अमल कयूं, त इहा शइ असांखे क़ाबू कयूं त असांखे अॻिते मंजात थींदी, बचा थींदी। अलाह ताला असांखे तव्हांखे सदाईं असांजी ज़ुबान ते ज़िक्र हुजे अलाह जो। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए तौहीद ते ऐं इत्तिबा सुन्नत ते। हाज़ा वल्लाहु अअलम, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।